ही मली ज़िले जो क़दीमी इलाइक़ो मुराद मेमण ॻोठ आहे जेको तारीख़ जे वरनि वक़्तनि मां गुज़री 1 लख खां वधीक आबादी रखंदड़ वापारी मरकज़ी शहर बणिजी वियो आहे। मुराद मेमण ॻोठ जेतिरो तेज़ी सां वधियो आहे ओतिरो ई हिन शहर जा मसइला बेपाड़ी वलिजा वधिया आहिनि। इहो सबबु आहे जो हिन वक़्तु मेमण ॻोठ नाजाइज़ मुनाफ़िक़खोरी, मंशात फरोशी, समाजी बुराइयुनि, अगवा, फुर, धाड़नि ऐं क़त्लगाहनि में तब्दील थी वियो आहे। पुलिस ॾुआरीनि अॻियां बेवस ऐं शहरी गैर महफ़ूज़ बणिजी विया आहिनि। इन सिलसिले में ताज़ो फुलूर जो शिकार थियल वापारियुनि KTN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त जुमेरात 7 लॻे तक़रीबन असांजे दुकान में डकैती थी। 3 ॼणा बाइक ते आया हुआ, 125 बाइकुनि ते 2 ॼणा अंदरि घिड़िया, 1 ॼणो बाइक ते हो। ऐं असां जलण जी बि कोशिशि कई, मतिलबु फायर बायर कयूं असां मथां, डकैती बि असांजे तक़रीबन करे विया। असां बाद में थोरा एहतजाज कयासीं, पुलिस आई, पुलिस बि असां सुठो असां ताउन बि कयो। इन आहे की पुलिस असां ताउन न कयो, सुठो ताउन कयूं। पुलिस असां सां बाक़ाइदे पोइ थाणे वठी हलिया, FIR वग़ैरह कटियूं। उन सां गॾोगॾु रेंजर्स जी पेट्रोलिंग बि करे थी वञे, उहा बि बहितर आहे। ऐं पुलिस बि असां सां ताउन कहिड़े क़िस्म जो को बि न कंदी आहे। ऐं असीं को FIR कटाइण वेंदा आहियूं त उन ते बि को असांजो रद्द अमल कोन मिलंदो आहे। FIR कटाइण वेंदा आहियूं त जहिड़ा चोर असीं हुजूं उन्हनि जे अॻियां। मूं पंहिंजे ज़ोर ते FIR कराया। FIR करण खां बाद पुलिस सां आउं हर वक़्तु राब्ते में आहियां, मगर पुलिस असां सां को बि उहो तावन न पई करे जेको असां सां करणु खपे। लिहाज़ा असांजी गुज़ारिश आहे वॾे आला हुक्मराननि ताणी त असांजे इलाइक़े खे पुरअमन बनायो वञे। मुराद मेमण शहर मां 7 महीना अॻु मासूम निंगर अमीन मेमण खे बि अगवा कयो वियो आहे, जंहिंजो अञा ताईं को पतो न पइजी सघियो आहे। जॾहिं त सोलंकी स्टाफ वटि नौजवान शमीर बुगटी खे फुर दौरान क़तल कयो वियो। अहिड़नि अणॻणियल वाक़िअनि ख़िलाफ़ु इलाइक़े वासियुनि तरफ़ां मुज़ाहरा, एहतजाज ऐं थाणे अॻियां धरणा मामूल बणियल आहिनि, पर वाक़िअनि ख़िलाफ़ु को बि तदारक न थी सघियो आहे। ॿिए तरफ़ पुलिस फुलूट जो शिकार थियल शहरी केस दाख़िल ई नथा कराइनि। जे केस दाख़िल थिए बि थो त फ़रियादियुनि खे एतिरियूं शुनवायूं कराए वञनि थियूं जो हू पंहिंजो पाण खे ॾुहारी महसूसु करणु लॻनि था। जेके क्रिमिनल जेके माण्हू आहिनि हिते तजारती शहर में अची करे खुलेआम जेको सो हिते दुकानदारनि खां, वापारियुनि खां फुर करे हलिया वेंदा आहिनि। मगर वॾे अफ़सोस सां चवणो पए थो त हिते पुलिस डिपार्टमेंट जे तरफ़ां या रेंजर्स जे तरफ़ां का बि हिते का सिक्योरिटी या सां का चेक पोस्ट हिते क़ाइमु थियल न आहे। हिते मुंहिंजो भाइटियो सुतो पियो हो, अलाह वारा इहो वलद सुलेमान, ऐं उन जे कमीस गुम हुई। अच्छा, मोबाइलूं ॿ अलाह वारा जे पासे तां रखियल हुयूं, हिते उहे बि खईं हुआ। ऐं हितां बेड ते मुंहिंजी भाणीजी सुतल हुई, भाइटी सुतल हुई। उन जी हिकु मोबाइल ऐं हिकिड़ी बाबर जे भाणीजे जी मोबाइल, उहा खईं हुआ। 4 मोबाइलूं ऐं कमीस में 1,20,000 रुपया। असीं बोरिंग जो कमु कंदा आहियूं। त लिहाज़ा महिरबानी करे पुलिस खे थोरो टाइट कनि त उहो पंहिंजो गश्त वधाइनि। इन सिलसिले में पुलिस जो मौक़ुफ़ मालूम करण जी कोशिशि कई वई, पर थाणे ते 2 भेरा वञण बाद बि SHO सां मुलाक़ात न थी सघी। SSP मली रेंजर्स अमलदार इन ॻाल्हि जो नोटिस वठी मेमण ॻोठ में पुलिस जो गश्त वधाइनि, मुख्य चौक ते रेंजर्स चौकी क़ाइमु कराइनि त जीअं मेमण ॻोठ मां समाजी बुराइयुनि ऐं बदअमनी जो ख़ात्मो अची सघे। सामी मेमण, KTN न्यूज़ मली।